जहर जिंदगी कमाल खान मुझी छूट तो के बिगाड़े छड़ियो आ तडे तू मुझी इज्जत करण विसारे वेठो ही अदा साईं तहांजी इन नान स्वाद मुखे बागी बनाए छड़ियो आहे हर एक मानू जे सामू तहां मुझी तकलीफ कंदा था रहो तवां छा था समझो त मां तहां जगह कंध झुकाई बीठो आ त मां तहां खां कमजोर आहियां कमाल खान बस गफार खान बस कमाल खान एतिरो कमज़ोर न आहे जो लोफरनि जे अॻियां पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त करे जेकॾहिं मुंहिंजो हे कंधु झुकियल आहे तव्हांजे अॻियां त उहो तव्हांजी इज़त जे करे बाक़ी ताक़त में तव्हां मूंखां वधीक न आहियो जो कमाल खान जो कंधु तव्हां पंहिंजे अॻियां झुकाए सघियो मां नथो मञा तव्हांजे फ़ैसिले खे न ई तव्हां वटि मां फ़ैसिलो करणु थो चाहियां बाक़ी आचर कंहिं ॿी धुर वटि फ़ैसिलो रखे थो त पोइ मां हिनखे फ़ैसिलो ज़रूरु ॾींदुसि बेरा कमाल खान विच ॻाल्हियुनि में तूं हितां वञी नथो सघीं अदा साईं कमाल खान खे केरु रोकींदो कमाल खान खे ॿुधायो मूंखे रोकियसि ॾिसो छा था मां चवां थो कमाल खान खे विहारियो वापसि वठी अचोसि तव्हां ॿई निकिरी वञो हितां मूंखे तव्हांजी का बि ज़रूरत कोन्हे निकिरत रेज़ गफ़ार खान जो फ़ैसिलो हुनजो नंढो भाउ बि न मञे ऐं नंढो भाउ वॾे भाउ खां वधीक ताक़तवर हुजे पोइ उनखे चङे मुड़ु थियण जो को बि हक़ न आहे बाक़ी ॻाल्हि रही कमाल खान जी रेस उन खां हिसाब वठण जी सघ मां रखां थो मूं सोचियो त इंसाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए मिली वेंदो ऐं पंहिंजी शराफ़त खे हथनि मां वञणु न ॾियां पर हाणे आचर खे कमीणो थियणो पवंदो रेस छो जो आचर जी कल्ह थिड़े उन जी उञ रत बि न हुजाईंदी रत बि बाबा साईं जेकॾहिं नाराज़ न थियो त हिकु अर्ज़ु कयां तव्हांजी शराफ़त ई तव्हांखे कमज़ोर करे छॾियो आहे अॼुकल्ह हर माण्हू लठ जो आवाज़ु सम्झे थो जेकॾहिं तव्हां बि कमाल जियां कुझु लाठड़िया पाले रखो आहे त अॼु केर बि अव्हांखे पुठी ॾेई ईअं हलियो न वञे हा कालू अॼु ताईं माण्हुनि गफ़ार खान जो कुर्ब ॾिठो आहे पर हाणे इहे माण्हू गफ़ार खान जो कहर ॾिसंदा कहर मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त ऐं गैरत जो हाणे मां पंहिंजी तज़लील कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि जिन खे बि मूं इंसाफ़ ॾियण जी कोशिश कई आहे पंहिंजे उसूलनि ते हलियो आहियां उन्हनि मूंखे कमज़ोर सम्झणु शुरू कयो आहे हाणे न कालू हाणे न मूं घणो ई शराफ़त जो ढंढोरो पिटियो आहे पर उहा ॻाल्हि कंहिंजे बि कननि में न वेठी अॼु ॾींहं खां वठी गफ़ार खान घटि ॻाल्हाईंदो ऐं उनजो बहादुर वधीक ॻाल्हाईंदो जंहिं कमाल खान धड़ कुतनि जो पाले रखियो आहे पंहिंजी ताक़त ॾेखारण लाइ ईअं मूंखे बि बघड़नि जो टोलो धारणो पवंदो त जीअं उहे बघड़ कमाल खान जे कुतनि खे चीरे ऐं फाड़े वञनि ऐं कमाल खान खे ॿधी अची मुंहिंजे पेरनि में उछलाइनि वञ कालू वञ जिथे बि तोखे बघड़ हथ अचे उनखे ख़रीद कंदो वञ हाणे हितां जे लोफरनि खे ॿुधाइणो आहे त जॾहिं हिकिड़ो शरीफ़ शराफ़त छॾे ॾींदो आहे त उहो केतिरो ख़तरनाक बणिजी वेंदो आहे लाली तो हल तू हलो हलियो ही भाऊ हलियो ही ये न का तुझी औता का है
को मुसाफिर खानो आहे जो बगैर इजाजत जे अचे पी रहे। खबर है गुलाम तही न उता का न मुसाफिर खानो या भी तोखे खबर आ तही जगह कीची आ। अरे बाबा ये तुझो घर पेरिया हुयो और ये घर मुझो आ लिखता मा वटे। माया वारिस मुझो मौला वारिस है हिन जगह जो मां वारिस आया तो वट आहे का लिखत। वारस तू जे सोच उठे ये जगह बाबा मुके लिखी दनी आ या तो सा लगा लिख ये जा सौट उठे के जे कॾहिं तोसां भलाई करणी हुजे हा तो हू पंहिंजी जायदाद मां तोखे कुझु लिखी ॾे हा। छा हू तोखे बेवकूफ़ बणाइण लाइ मुंहिंजी जॻह लिखी ॾींदो? छा मां 30-40 लख जी जॻह तोखे हज़म करण ॾींदुसि? 30-40 लख जी हुजे या खणी करोड़ जी हुजे ये जगह खाली कॾहिं बि न कंदासीं। जॻह ख़ाली त तुंहिंजा वॾा बि कंदा। वारस ज़बान संभाल गला न त तूं छा कंदे? मां कुर्ब में तोखे इहा सलाह ॾींदुसि जेकॾहिं ओठे ॾे तूं जेको वांवा रहियल आहे त सौट ओठी जी जॻह ख़ाली पियल आहे तूं वञी उन ते कब्ज़ो कर आउं तोखे कोन रोकींदुसि। गुलाम ही जॻह मुंहिंजी आहे मां वापसि अची वियो आहियां ऐं हिन ई जॻह में मां रहंदुसि। वारिस जो मौला वारिस आहे। हिकड़ी मुसीबत वही कोने अचे बी मुसीबत अचे गिचे में पई ओठे में मसन जंदो छड़ाइया वरी अचे अचे नेड़े में लगो आ। ओठे के गोठे दे काली दिनल आहे रेस के चई हिन के भिता कढो जे हिते रहियो न वधीक किन कंदो। अदी गोठ ने काली त ओठे खे आयल आ ही त पंहिंजी मर्ज़ीअ सां हितां लॾो खणी विया। मूं त इहो सोचो बि कोन हुयो त इहो कमीनो वरी मोटींदो हिते जेकॾहिं सफ़ा गिची में पइजी वियो न त पोइ ओठे वारी उहा जॻह ख़ाली आहे हली उन ते कब्ज़ो करे वेही रहंदासीं ॿियो छा कंदासीं। अॼु हीअ जी जगह खाली कराए थो सुभाणे ओठो जी जगह खाली कराईंदो केतिरो असां लॾो खणंदासीं इन्हीअ करे कॾहिं बि जगह हीअ खाली न कजांइ गुलाम। वञा बा वञ हाणे मुंहिंजी पचर छॾ वरी पिणे सां रांदि खेॾ। अया बा वञ वीचारो तोखे सॾ थो करे वञी शाबाश मुंहिंजा ॾाहा पुट। ही वेचारो आहे चाची खुदा खुदा कर मां जीअं आयो आहे मूंखे हिते कुटणु शुरू कयो अथई। घड़ी खन ॿाहिरि वठी वेंदसि त राणे जी दिलि विंदरी वेंदी। तव्हांजी मर्ज़ी हाणे इहा आहे त सॼे ॻोठ जे साम्हूं मूंखे पुछड़ो करे न न मां हिनखे ॿाहिरि कोन वठी वेंदुसि एतिरो सो लाचार आहे त वरी पाण वठी वञेसि तुंहिंजो पुटु आहे। जेकॾहिं मूंसां हले त मां वाह जो वठी वञां। तोसां हलंदो छो न हलंदो छा थो चवी राणा तूं बींदे हिननि सां मां थो चवां हुन सां रांदि खेॾ हुन सां रांदि खेॾ। अरे छॾ 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 मूंखे सोट राणा छॾ। बाबा जेड़ा निभागा असां थी आऊं तेड़ो निभागो अब्बास थी वियो। मां वरी बि तव्हां को घटि आहियां तव्हां त 14 जा चंद्र आहियो। ॿुध मां छा नहीं ॿुध ते मामा लाइ छा थो चए निभागो छोरो। मामा जेड़ो तू हूंदे ओड़ो ई अदा तोखे चवंदो न बाक़ी अदा छा चवे त मुंहिंजो मामू जज आहे। जज बि थिया जेकॾहिं बाटे दर्जा पढ़ा त बाबा जेकर तूं जज न थियन ख़ैर आहे मूंखे जज करियां। अब्बा तू मूंखां वधीक पढ़ण में निभागो है हाणे ख़बर पई थई न त इल्म जो केतिरो क़दुरु आहे। जेकॾहिं उन वक़्तु इहा सोच हुजे हा न त मां SP हुजां ऐं तोखे DSP करे रखां। सुथण सोड़ी ख्याल वॾा ठक थी छोरा इहो छा पियो चवीं? मामा मूं का गार न हिंडनी जो छितो थी पियो आहीं। बस अदा बस तव्हां पाण में थोरो बि ॻाल्हाईंदा आहियो न त वेण शुरू थी वेंदा आहियो। जॾहिं को कम ई न आहे वादा वेठाऊं विढ़ाऊं बि न त ॿियो छा कयूं तूं ई खणी ॿुधा। त पोइ इहो कमु थियणु खपे भाई शुरू थी वञो हुर बिलो हलो ॿई शुरू थी वञो। बस मामा बस अच्छी डाई सां ॿारनि खे पे विढ़ाई। अम्मा ये ॿई कॾा आहिनि कॾा तूं इन्हनि खे ॿार थी चई। अबो बाक़ी दिल चढ़े थी कुख वारी बंदूक खणाए चुप कंहिंखे यही बजे कई मत हल चंद्रा भेण हाणे कमाल खान जो मुझे था केरे में तो बचा सके ना हाणे तोके झेड़े करण जी का जरूरत ना है तू पंहिंजो घर संभाल। हाँ पुट मरियम सही पई चवे जेकॾहिं कमाल खान ॾोही आहे न त उन खां हिसाब कुदरत वारो ज़रूर वठंदो। जल्दी मां बि कोन पियो कयां बसि ॾिसां पियो त को ॿियो दर मिली वञे जिथां मूंखे इंसाफ़ मिले। हिते पुट कहिड़े बि रेसर्ट वेंदे न
कमाल खान उते कोन ईंदो। जेको पंहिंजे भाउ जी नथो ॿुधे त ॿिए रईस जी कीअं ॿुधंदो? फ़ैसिलो त कमाल खान खे हर हाल में ॾियणो पवंदो, पोइ छो न हथियारनि जे ज़ोर ते बि थिए। जेकॾहिं रईस घर निकिरी वियो आहे त केॾी महिल ईंदो? हाणे रहियसि ओताक ते शाम जो ई ईंदो। जेकॾहिं वेही त मुंहिंजी अखियुनि ते। कालू मां तुंहिंजूं अखियूं तपाइण कोन आयो आहियां, जो तूं पंहिंजूं अखियूं पियो आछी। मां हिते सिर्फ़ु इन करे आयो आहियां त कमाल खान जे पेरनि हेठां टांडा रखां। मां वॾे रईस जी मयार लाहिण आयो आहियां। जेकर थोरी घणी दुश्मनी हुई उहा त ओठे ऐं कमाल खान जे विच में हुई। तोखे कहिड़ो नुक़सानु पहुतो आहे जो तूं कमाल खान जे मथां ॾमिरजी हिते पहुतो आहीं? कालू, हिते अचण खां पहिरियां मां ज़मीन ते वियो हुउसि जिते मूंखे राहक मिलिया ऐं उन्हनि चयो त हीअ ज़मीन ग़ैराबाद रहंदी। इहो कमाल खान जो हुकुम आहे। जॾहिं फ़ैसिलो थी गुज़रियो त उन ते सौट अमल कयो ऐं ॻोठ छॾे हलियो वियो। ऐं तूं ई ॿुधाए त इहो किथां जो इंसाफ़ आहे जो कमाल खान असांजी ज़मीन ग़ैराबाद कराए छॾी आहे ऐं सुभाणे वरी असांजा घर ॾहाराए पट कंदो। छा इहे सभु नाजाइज़ियूं असां बर्दाश्त कंदासीं? छा कमाल खान असांखे निधड़को सम्झो आहे? उहे निधड़का ॿिया हूंदा जंहिं ते कमाल खान जो कहर कड़की पियो हूंदो, पर वारिस जो मौला वारिस आहे। हिते हथ वधाए त बांह बग़ल खां कढी छॾींदोसांसि। मां वञी ज़मीनूं आबाद थो कयां। ॿुधाए छॾिजांइ पंहिंजे हिन कमाल खान खे, ज़मीनूं तूं बेवारिस सम्झी ग़ैराबाद करे छॾियूं आहिनि। ऐं इहो बि चइजांसि त उन्हनि जो वारिस अची वियो आहे। जेकॾहिं कमाल खान टक्कर खाईंदो त निंधड़को करे कुटींदोसांसि, छो त वारिस जो मौला वारिस आहे। हाणे वरी जहिड़ो मतो। हिकु दुश्मनी ख़तम थी न आहे, वरी ॿी शुरू। नहीं इहो कमाल खान ज़िद तां लहंदो, नहीं ही वारिस पेर पोइते हटाईंदो। वॾो नुक़सानु थींदो। हाणे छा सोचियो अथव अदा वठा? ॿ ॻाल्हियूं दिमाग़ में फिरनि थियूं, कंहिं बि नतीजे ते न पहुतो आहियां। हाणे तूं ई सलाह ॾे त छा कयूं? को ज़्यान करण वारा आहियो त पोइ मूंखां सलाह ई न वठो, छो त मां तव्हांखे इहा ई सलाह ॾींदुसि त गुज़री खे विसारे बाक़ी जेका ज़िंदगी आहे हिते सुकून सां गुज़ारियूं। बिलाल, मुंहिंजो सुकून त उन ॾींहुं मोकिलाए वियो जंहिं ॾींहुं कमाल खान मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम हया ऐं गफ़ार खान मूंखे ॻोठ मां निकाली ॾिनी। हाणे मूं फ़ैसिलो कयो आहे त इन्हनि ॿिन्हिनि भाइरनि खे हिन ॻोठ मां छा हिन दुनिया मां निकाली ॾियणु चाहियां थो। इन करे मां सोचियां थो त हिननि ॿिन्हिनि मां कंहिं हिक ते वञी डंडा वसायां, गफ़ार खान या कमाल खान। जेकॾहिं गफ़ार खान खे मारींदुसि त उन ॻोठ वारनि जो मसीहा मरंदो, पर मां गफ़ार खान खे शैतान करे मारणु चाहियां थो। इन करे कमाल खान खे पहिरियां मरणो पवंदो, जीअं उन जी जुदाई में गफ़ार खान खे कुझु त तड़पायो वञे, जीअं गफ़ार खान खे ख़बर पए त ॿियनि जे दिलि खे गाह ॾियण सां केतिरो इज़ाउ थींदो आहे। मां चवां थो हाणे सभु कुझु दरगुज़र करे छॾियो अदा। खेल त अञा शुरू ई न आहे थियो, तूं अॻु में ई पेर पोइते करे छॾिया बिलाल। मां त सिर्फ़ु इन इंतज़ार में आहियां त सौट सिर्फ़ु वापसि अचे, मलाखड़ो त पोइ शुरू कजे। हिन वक़्तु जेको कुझु मूं कयो उहो इल्ज़ाम बि सौट वारिस मथां लॻंदो, जेको मां नथो चाहियां। रुखसार बेगम, मूं कमाल खान खे सुधारण लाइ जेतिरो ज़ोर लॻाइणो हो लॻाए छॾियो, पर हाणे उनजो सुधरण नामुमकिन आहे। उनजे करे मां उन खां अलॻि थियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छा बाबा साईं, तव्हां असां खां अलॻि थी वेंदा? हा पठाणी बेगम, हाणे ॿी का बि वाट न रही आहे। हाणे कमाल ई मां हिकिड़ी छत जे हेठां नथा रही सघूं। उन करे मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, सुभाणे मां वकील खे घुराए पंहिंजी वसियत
मटराए थो छॾियां ऐं विरासत जा कागज़ ठाराए पंहिंजी जेका बि मिल्कियत आहे, बनी आहे, बंगुला आहिनि, बैंक बैलेंस आहे, उहो सभु 2 हिसनि में विराए पोइ कमाल खे छूट छॾींदुसि। जेको हिसो कमाल खान खणे। साईं, तव्हां इहा मिल्कियत जी विरासत कोन पिया कयो, पर कमाल खान खे मुकमल आज़ादी प्यारियो। पोइ सोचो त छा थींदो। पोइ रुखसार बेगम लठ वसंदी, लठ। हिनमहिल त कमाल इहो थो सोचे त मां भाउ हुजण जे नाते उन सां नाइंसाफ़ी थो कयां। जॾहिं असांजो रिश्तो ख़तम थी वेंदो त पोइ कमाल खान बि न तर जो चङो मुड़ुस ऐं वॾेरो सॾिबो। जंहिं ताक़त जो हू ख्वाहिशमंद आहे न, उहा समूरी ताक़त बि उनखे मिली वेंदी। पोइ कमाल खान खे ॿुधाईंदुसि त गफ़ार खान केतिरो ताक़तवर आहे या वरी कमज़ोर आहे। हींअर जेको मुंहिंजी विच ॻाल्हियुनि मां निकितो हलियो थो वञे ऐं मां बेवस बणिजी उनखे ॾिसंदो थो रहां। सिर्फ़ इन करे त हू मुंहिंजो नंढो भाउ आहे। नंढे भाउ हुजण जे नाते किथे ईअं न सम्झे त मां उन सां नाइंसाफ़ी थो कयां। जेकॾहिं कमाल मूंखां अलॻि हुजे हा ऐं इहे विच फ़ैसिले मां उथण जी करे हा न, त उते जो उते उन जूं टंगूं भञी पट ते विहारे छॾियांसि हा। साईं, तव्हां त सब्री न आहियो, पोइ एॾी जल्दबाज़ी छो पिया कयो? तमामु देरि थी वई रुखसार बेगम। इहो फ़ैसिलो त मूंखे अॻु करणु खपे हा। बाबा साईं, हिकु चकर अञा बि सोचे वठो। पुट, मूं इहो फ़ैसिलो सोचे सम्झी कयो आहे। मिल्कियत जी विरासत ताईं ज़हर जो ढुक पी मां पंहिंजे हिननि हथनि खे ॿधी छॾियो आहे। कमाल अचे त उनखे ॿुधाए छॾिजांइ त 2 ॾींहंनि में मिल्कियत जी विरासत थी वेंदी। पोइ कमाल खे ख़बर पवंदी त असुल ताक़तवर केरु आहे। ग़लति पियो थिए पठाणी बेगम, ॾाढो ग़लति पियो थिए। कुझु बि ग़लति कोन पियो थिए, इहो अॻे पोइ थियणो हुयो। वधीक ही असांजी ज़मीन आहे। कमाल खान जी ज़िद जे करे गैराबाद पियल आहे। हाणे असां हिनखे आबाद था कयूं। छा थो सम्झे वारिस? कमाल खान तोखे ये ज़मीन आबाद करण ॾींदो? कमाल खान जी जेकॾहिं दुश्मनी हुई त सौट ओठे सां हुई, मूंसां न। ॿी ॻाल्हि इहा आहे त सौट खे ॻोठ नेकाली ॾिनी अथऊं। जॾहिं सौट ॻोठ छॾे चुको आहे त हिन जो इहो मतिलबु न आहे त असां पंहिंजी ज़मीननि ते कमाल खान खे कब्ज़ो करणु ॾियूं। चवनि था त कमाल खान वॾो ज़िद्दी ऐं ज़ालिम शख़्स आहे। सदीक, मां निंधण कोन आहियां। कमाल खान मुंहिंजो छा कंदो? वारिस जो मौला वारिस आहे। अस्सलाम वालेकुम वारिस खान। वालेकुम अस्सलाम। वारिस, कॾहिं आया आहियो? अॼु ई पहुता आहियूं। लॾो खणी आया आहियो या अकेलो चकर ते पहुता आहियो? मां आयो आहियां त लॾो बि अची वेंदो। तूं इहो ॿुधाए त तव्हां कंहिंजी ज़मीन हारपे ते कंदा आहियो? रईस जी ज़मीन जो हारपो कंदा आहियूं। मूंखे बि 2-3 हारी घुरिजनि। छा लाइ? हिन ज़मीन खे आबाद करण लाइ। हिन ज़मीन जे लाइ तव्हांखे को बि हारी न मिलंदो, छो त रईस कमाल खान जी सभिनी खे सख़्तीअ में मना थियल आहे त जेको बि हारी हिन ज़मीन में हथ विझंदो उहो पंहिंजे नुक़सान जो ज़िम्मेवार पाण हूंदो। कमाल खान जी बादशाही आहे जो मुंहिंजे बिहारियल हारियुनि ते हथ खणंदो, निंधुड़को करे छॾींदो सांस, छो त वारिस जो मौला वारिस आहे। इन कमाल खान खे लावारिस करे दफ़न करे छॾींदुसि।
पेर ड्राहे ॾिठो हिन जी अखि ख़राबु आहे जेकॾहिं कमाल खान मूंखे हिते ॾिसी वरितो न पोइ पादर खाईंदुसि ॾिसे पियो वारे साहब छा तोखे हिते हारी मिलंदा? हाँ ॾिसां थो सदीक हितां जे ग़रीब हारियुनि जे दिलनि में कमाल खान जो ख़ौफ़ वेठल आहे जेकॾहिं हारी न थिया त मां पाण बीही ट्रैक्टर ते हर कराए बिज भाण सभु छटराए ज़मीन हर हाल में आबाद कंदुसि। आचर पहिरियां त तोखे एॾो परेशान मां कॾहिं बि न आहे ॾिठो। परेशान छो आहीं पुछी सघूं था? कमाल खान छुड़वाग बणिजी वियो आहे उहो फ़ैसिले में कोन ईंदो ऐं मां नथो चाहियां जिन हथनि मथां लॻल ग़रीबनि जी ना हक़ रत खे धोइण जी मां कोशिशि कयां पियो ऐं उन जे मथां वरी कंहिं रत जा झंडा लॻनि। जेकॾहिं हीअं नथो कयां त दा दिलावर जो ना हक़ खून जो हिसाब किताब बराबरि कोन थींदो। इन करे परेशान आहियां त का बि वाट सुझे ई नथी कयां त हाणे मां छा कयां? कमाल खान खां फ़ैसिलो छिकरायां त कंहिं वटि छिकरायां? जेकॾहिं हू गफ़ार खान जी नथो ॿुधे त ॿिए कंहिं फ़ैसिलो ॾींदो? मूं त सोचो तव्हां कंहिं ॿिए तरफ़ हलंदो पर तव्हां त हिते हिन निभागे वटि पहुता आहियो। सभिनी निभागनि जी सार लाणी पवंदी। बख़्श हाणे कंहिंखे कोन कंदासीं बिलाल। हाणे कमु होशियारी सां करिणो पवंदो जीअं असांजे पोयां के बि सबूत न रहिजी वञनि। कमाल खान जेकी असां सां चालू खेॾियूं आहिनि उहे सभु चालू हाणे मां सिखी वियो आहियां। बिलाल तूं हाणे हिते बीह त मां हिन निभागे सां मिली अचां ऐं ॾिसां त हिन जे शक जी निगाह कंहिं कंहिं मथां घुमे थी। ओठा तव्हां हिते? मूंखे त अंदाज़ो ई कोन त तूं हिते ईंदे। ओठो न दुश्मन खे विसारींदो आहे ऐं न वरी सजण खे। मां छा सम्झां त तूं हिते सजण बणिजी आयो आहीं या दुश्मन? उहो त तुंहिंजे मथां आहे आचार त तूं मूंखे सजण सम्झी थो या वरी दुश्मन। ओठा अॼुकल्ह इंसान जी फितरत सांडे मिसल बणिजी वई आहे ऐं उहो हालात ऐं मौसम जे मुताबिक़ पंहिंजा रंग मटाईंदो रहंदो आहे। हिन करे उनखे सम्झणु ॾाढो ई ॾुखियो थी पियो आहे। सही थो चई। जीअं तूं पंहिंजो रंग सांडे जीअं मटाए छॾियो। तूं हिते अचण जो मक़सदु ॿुधाए। मां त हिते कंहिं ॿिए मक़सद लाइ आयो हुयुसि पर जॾहिं हिते आयुसि ख़बर पई त दिलावर जो मौत थी चुको आहे। इन करे मां पंहिंजो मक़सदु पासे ते रखी करे दिलावर लाइ 4 कुल पढ़णु पोइ मुनासिबु सम्झो। हाणे तूं ई ॿुधा तॾो विछाईंदे या खट ते वेही करे 4 कुल पढ़ंदे? ओटा 4 कुल उन्हनि जा अॻिबा आहिनि जंहिंमें थोरी बि इंसानियत मौजूदु हुजे। पोइ असां त सभु जा सभु शैतान बणिजी विया आहियूं। पोइ इन ॾेखां करण जो कहिड़ो फ़ाइदो? इन करे चवां थो मक़सदु ॿुधाए। मुंहिंजो सुवाल बि साॻियो आहे बदिलियो न आहे। मीरा खे कंहिं अगवा कयो? छा तोखे इहा ख़बर न आहे? मूंखे सभु ख़बर आहे पर मां तुंहिंजी ज़बान सां ॿुधणु चाहियां थो त तूं उते छा पियो करीं? मूं वाइदे जो पूरा कयो आहे ऐं हाणे वाइदो टुटी चुको आहे। इन करे हाणे मां कमाल खान जे मथां कख कोन रखंदुसि। पर इहा ॻाल्हि तव्हांजे साम्हूं ज़ाहिर करण खां को बि फ़ाइदो न आहे न ई वरी को कमाल खान खे नुक़सानु रसंदो। इन करे इन हक़ीक़त खे मां उते ज़ाहिर कंदुसि जॾहिं मां सम्झंदुसि त कमाल खान जी गिची में नोड़ पइजी सघे। कमाल खान तुंहिंजे कद ऐं बुत खां वॾो आहे। इहो नोड़ घटि में घटि तूं हुनजी गिची में नथो विझी सघीं। वरी बि तोखे मुंहिंजे सहारे जी ज़रूरत पवंदी। जेकॾहिं मदद जी ज़रूरत पई त हले वञजां। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।